खबर शामिल कनासी कोयटा का वज़ीर आज़म जो मुल्की सूरत हाल ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अमन सूरत हाल बाबत इजलास थियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, अता तारड़ ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि तोड़े सूबाई वज़ीरनि शिरकत कई आहे। खबर वासा शेर कनासी दहशतगर्दी जो नासूर बीहर कर खड़ी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे दहशतगर्दी खिलाफ़ इत्तिफ़ाक़ थियण घुरिजे हा, बदकिस्मती सां इन जो फुक़दान आहे। मुल्क में दहशतगर्दी के नासूर के हर सूरत में खत्म किया वेंदो। दहशतगर्दी खिलाफ़ जंग में असां 80,000 जानिन जो कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। वज़ीर आज़म चवे थो दहशतगर्दी खिलाफ़ जंग में पाक फ़ौज जा जवान वॾियूं कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। दहशतगर्दी सबबि मुल्क के $3 अरब जो नुक़सान थियो आहे। वज़ीर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। अपडेट कनासी पाकिस्तान अड़न वाक़ियन के वधिक बर्दाश्त नथो करे सघे। बलोचिस्तान ऐं केपी में अमुन जे क़याम ताईं मुल्क तरक्की नथो करे सघे। बलोचिस्तान जी तरक्की खां सवाइ पाकिस्तान जी तरक्की मुमकिन नाहे। बलोचिस्तान में अहम मंसूबनि ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अहिड़ो चवणु आहे। दोस्त जहिड़ा दुश्मन पाकिस्तान खिलाफ़ कम करे रहिया है।